मान की जय। तमेव माता च पिता तमेव तमेव बंधु च सगा तमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव देवा। निशोकमानं गतिरागदेशं ज्ञानेकसूर्यं जगदेकवन्यम् अध्यात्मलीनं विनिवृत्ति कामम् श्रीदेव रामम् शरणं पद्मदे। नमो शारदमात विद्या परिदेणी करो मेद मेदान साधु द्रवेणी हर कष्ट मोह शांति राज किए हर अपकारे जय राम की जय। निमय मेरी सखियां जोधा वाली माता जी थोड़ी सदाई है। वीर लोकड़ा ठाकुर तेरी सदाई जय। बोल गजानंद स्वामी की जय। उमापति महादेव की जय। गाइए गणपति जग वंदन शंकर सोवन भवानी नंदन शंकर सोवन भवानी नंदन शंकर सोवन भवानी नंदन शंकर सोवन भवानी नंदन। गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति
महादेव की वृंदावन बिहारी लाल की बोल सियावती रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की हर 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 ओम ओम बोल सियावती रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार राम सिया राम सिया राम सिया राम 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 हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन
सुन लो मेरी पुकार शक्ति तुम्हारी तुम पर रीझे अवध बिहारी शक्ति तुम्हारी तुम पर रीझे अवध बिहारी अपरंपारी है शक्ति तुम्हारी तुम पर रीझे अवध बिहारी अपरंपारी है शक्ति तुम्हारी तुम पर रीझे अवध बिहारी भक्ति भाव से जाऊं तो हे 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 कर दुखों से पार पावन सुखने दे बारंबार सुख देने दे सुन लो मेरी पुकार पावन सुखने दे बारंबार सुख देने दे राम सिया राम जय राम राम सिया जय जय जब निरंतर नाभ तुम्हारा अब नहीं छोड़ो तेरा द्वारा निरंतर नाम तुम्हारा अब नहीं छोड़ो तेरा द्वारा जब निरंतर नाभ तुम्हारा अब नहीं छोड़ो तेरा द्वारा निरंतर नाम तुम्हारा अब नहीं छोड़ो तेरा द्वारा राम भक्त मोहे शरण लीजे 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 भव सागर से तार पावन सुख देने दे बारंबार
सुन लो बोल सियापति रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय। जयकारा शेरावाली का वो साचे दरबार की जय। आयो लाल चौक झूले बोल चले वाली साहेब की जय, रहने वाली साहेब की जय। दिल डीजे दिलवार लिखे ओ दिल डीजे दिलवार लिखे खेड़ो कदर पवंदो है बे कदर यार लिखे वो भलो थे केड़ो कदर पवंदो बे कदर यार ने। मोहब्बत ना है मजाक का तू बुध कन लाए, मोहब्बत ना है मजाक तू बुध कन लाए। चोट इश्क की ऐलिया बली सोली कानिया है, कम ना है कायरन जो, कम ना है कायरन जो अला पर कौमता खाए। बेली बदनामी बिरहजी, बेली बदनामी बिरहजी, बेली अखर पहरो आहे। तदिल डीजे दिलवा रनखे वो दिल डीजे दिलवा रनखे केड़ो कदर पवंदो है दे कदर यार निखे ओ भलो दे केड़ो कदर पवंदो बे कदर यार निखे। तदिल डीजे दिलवार निखे ओ
तदली जे दिलवारन खे कहिड़ो कदुर पवंदो है बे कदरन यारन खे आयो लाल चओ झूलेलाल जा जाटी चओ आयो लाल सभई चओ झूलेलाल लाल जा चांदी चओ झूलेलाल। भाई ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे अॼु असांजे विच में सुमन बजाज ॾाढी सुरीली गायिका साईं जी बचड़ी आयल आहे। भाई हिकु बार जोरदार ताली सां इनखे सलाम कयूं। सुमन ॾाढा ई वॾा वॾा स्टेज प्रोग्राम फिल्मी सत्संग और हर तरह जा प्रोग्राम सुठी कंदी आहे। मां निमाणी वेनिती कंदुमि सुमन बजाज जी खे कि प्लीज़ हिकु बार अचो। भाई ताड़ी के साथ हिकु बार आयो लाल सभई चओ मिलाई सभई सिंधी हाँ जी सुमन बजाज सभी जो धन्यवाद लख लख तव्हां सभी के चालीह साहब जो बधाई मुझे लाल साईं जे नाले जी जरा ज़ोरदार ताड़ियूं था वॼायो। दर ते ॻाइण हीअं त असां प्रोग्राम कंदा आहियूं लेकिन हिन जे दर ते ॻाइण हिन जे लाइ ॻाइण इहा भाॻनि जी ॻाल्हि आहे क़िस्मत जी ॻाल्हि आहे। कुझु माण्हू ईंदा आहिनि मथो टेके भंडारो खाधो सुठो ॻाल्हि लेकिन उहे भाॻनि वारा हुननि जेके वेंदा आहिनि अची त हे पंहिंजी मर्ज़ी सां नथा कई सघनि हे हुनजी मर्ज़ी आहे। त अचो जेतिरो बि टाइम लॻियो हिकु ॿ भॼन साईं जे चरणनि में रखी मनीषा अचो हली कयो आयो लाल सभई जो जेते समुद्र सागर नीर भरिया तेते आगुण हमारे दया करो किछ महर डुबंदे पत्थर डारे छोकी केतिरा ऐब हुजनि इंसान खे ऐब नज़र अचनि था पर मुंहिंजे झूलण खे कंहिंजो ऐब नज़र न ईंदो सिर्फ़ु हुनजा भाव पंहिंजा नज़र ईंदा आहिनि त अचो मिली करे कीअं चवंदासीं मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार
वो
मथे करे ना पेर करे वो फोन पहले हथ से मथे करे पहले हथ मथे हां नहीं धीरे धीरे पक्को के तो आया पहले हथ मथे कराई मैं कोई चीज और भाई कहां गया साउंड वाला मास्टर वो साउंड वाले भैया क्या बात चल रही है देख लो जूनियर हो ना आंटी जी पर कांडे पेरन जे लगी गायन थी नौ में तो प्रोग्राम भी छोड़ दो अच्छा जी अच्छा पेरा भरे तहे जो भाग भरे कह जो भाग ऐसे नहीं चलेगा ना हाँ जी कह जो भागे जो कहना है ना कहना सब जागे लाने पे जरूर से गाने झूले लाल सही दा बिठाना अच्छा सुनो जी मुझे करनी तो एक ही है अच्छा जी हां अच्छा अच्छा सागा भाई ऐसा था क्या बात है बिल्कुल ही अच्छा अच्छा भाई मैं भी अच्छी सकते हैं अच्छा जल्दी मेहरबानी करके आ गए एक बात थियो बरवा 4 में 50 थियो इन में चढ़ वाली भाई इसको आवाज ठीक कर ले ओए ऐसी आवाज आती सब ठीक कर अच्छा पेरा भरे तहे जो भाग Oh
ठीक है वाली ताड़ी बजाए छो छोटी सच्ची में कलाकार पंहिंजे स्टेज कंहिंखे न ॾिनो आहे इहा ॻाल्हि पकी आहे मूंखे हे झंडे वारे मंदिर बि मिलिया आहिनि जो पंहिंजो प्रोग्राम हुयो हिननि मूंखे उहा इज़त बख़्शी मां हुननि लाइ हिननि खे बार बार धन्यवाद कंदमि आयो लाल मां सबसे आखिरी में गाईंदो आहियां मिलियो त ठीकु आहे न बि मिले तॾहिं बि ठीकु आहे सुभाणे जो न हिकिड़ो भॼन हिकिड़ो लाइन चई हुई उहा ईंदी आहे हुन खां पोइ पूरी ॾींदासीं हा जी हा सोहन बजानी जो सागर भाई थोड़ी आवाज से आपके बेटा हाँ बस ठीक है है अगला अच्छा भाभी हाँ हाँ आ जाओ भाई आने अच्छे आए स्वागत भी क्यों कोमल भागुर भाई कोमल तू तो भागुर भाई दादा ये अच्छा फिर ना कोमल वो फिर भाई कोमल फिर भी एक भाभी है एक आए लाल सब ला भाई हिन सां तव्हांखे बि थोरो लॻे हूंदो की भई मुंहिंजो बि मां बि ॻाए सघंदी आहियां थोरो कोशिशि कयो जीअं लेडीज़ असांजी भेण ॻाए थी सुमन गुजार हे त ख़ैर कलाकार ॾाढी वॾी आहे वॾे वॾे स्टेजनि ते प्रोग्राम कंदी आहे अजाई मंदिर तमाशा ज़रूरु साईं दर ते हाज़िर लॻाए आयो नाम सभई चओ ला गुरु दरबार हलणो आहे थोड़ी बेटा सिंधी आ रही हेलो आयो लाल सभई चो झूले लाल राजा दी चो झूले बोल घराणे वाले साहिब की चालीहे वाले साहिब की सतगुरुदेव भगवान की प्यारे नाना मुरलीधर उस्ताद की आयो लाल सभई चो झूले आयल सभी संगत के चालीहे साहिब जी ॾींहं जी लख लख करोड़ करोड़ वाधायूं 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 जेको कल भजन रहिजी वियो शुरूआत हिकिड़ी लाइन कई हुई वो तो चालू था कयूं या हुनखे हिकु पहिरियों चई करे आयो लाल सभई चो झूले रखी जेके आस आया भरे पेजी झोल वया मुझा जो भरले आइन भंडारा जेके शरदा साहिब आया रखे जेके आस आया भरे पेटी झोल भैया भैया साहब गुड़िया साहब बीटी रानी जो 15 अगस्त की तैयारी कर रही है जेके भी ॿार 15 अगस्त जो पार्टिसिपेट वठणो आहे हुन जे बारे में असांजी गुड़िया रानी ॿुधाईंदी। हाँ जी। जिसको भी अपना नाम लिखवाना हो वो मेरे पास 9:30 से 10:30 के बीच में नाम
लोग पा सकते हैं, और सिर्फ सिंधी में भजन या डांस। तारियो तारियो भाई यो मौको आहे पंहिंजो टैलेंट ॾेखारण जो, माण्हू पंहिंजो टैलेंट ॾेखारनि था। हा घणा % सिंधी आहियो उहो ॿुधाईंदो तव्हांखे। भाई सभु ठीकु आहे जी? आयो ना सभई चओ चालू कयो। जे मंदर में पेर रखो बाबा जीजराम दरबार आजादपुर भी हलणो आहे। उन्हनि दरवेश स्थान ते हली रहिया आहियूं। सभिनि खे हलणो खपे। जय झूलेलाल। थैंक यू। मस्त रंग बाबा जीजराम साहिब की जय। दिल दे तो हुनर बजे वरीरन के जेके मेट सगंदा आहिन तुझिन लाओ लकीरन के। दिल दे तो फकीरन के छो यार उनके वजीर हिकिड़ी ॻाल्हि हुई। नारद मुनि वञे पियो गांव में वञे पियो ॾिठई हिकिड़े घर में ज़ाल मुड़ुस वेठा आहिनि, उहे जेके आहिनि प्रसादो हलाइनि था। विया महाराज ख़ुशि थिया। नारद मुनि चई ठीकु आहे भई ख़ुशि आहियो, ॾाढा सुठा कम था कयो। त हुननि चई साईं असांखे संतान कान्हे, संतान जी प्राप्ति थिए। नारद चई ठीकु आहे मां वञा थो विष्णु भॻवान वटि, हुनखे अर्ज़ी कंदो तव्हांखे थी। वियो विष्णु भॻवान वटि। विष्णु भॻवान चई भैया हिनखे 7 जनम ताईं औलाद जो सुख कान्हे। नारद चई हाणे हुननि चयो आहे मां छा कयां? चयो भई जे लिखियल ई न आहे हिन में छा कयां? ठीकु आहे साल 1.5 साल 2 साल खां पोइ वरी माण्हू नारद हुन गांव सां निकितो ई ठही वियो। अॼु बि उहो प्रसादो हलाए रहिया हुया, ॾाढा ख़ुशि हुया। नारद मुनि ख़ुशि आहियो जीअं आख़िर साईं असांखे पुत्र बि आहे, संतान जी प्राप्ति बि थी। नारद मुनि चयो मूंखे त जॾहिं साक्षात विष्णु भॻवान चयो
कि नए किस्मत में सुखी काने पुट जो ॿार जो संतान जो हे थे तो मुझे संतान वह विष्णु भगवान उन का पूछे ना भाई भाई के साथ भाई थे सदा साथ वह विष्णु भगवान वटि चई भाई हे छा मूंखे तो तूं चए कूड़ ॻाल्हाए चई न चई ॾिसो हिनखे पुट लाइ संतान थी वई अथसि ते भाई मां छा कयां हिकिड़ो फ़क़ीर हुयो वो घड़ी घड़ी चवण लॻो हिनखे औलाद दे औलाद दे औलाद दे फ़क़ीर जी ॻाल्हि मूंखे मञणी पई छोकी फ़क़ीर जी तार जुड़ल हूंदी आहे साईं हो बाबा जीजालाल साहिब माण्हू तरस पिया हुया कि साम्हूं अची वञनि ऐं मूंखे गारी ॾियनि गारी मूंखे गंदो चवनि तॾहिं बि उहो तरी विया जिन खे गंदो चयो जिन खे गारियूं ॾिनियूं उहे त ई तरी आहे छोकी अगरि बुराई करे बि था अगरि गारियूं ॾियनि बि था नी त हुन जे मन में न आहे कि इहो थी वञे जेको साईं चई साईं पंहिंजे रस्तो भलो आहे और गाली बि जेकी आहे दुआ जो कमु करे सची ॻाल्हि आहे अचो न मिली करे हुन परमात्मा जे प्यारनि खे यादि करे करे दिल ॾे तो फ़क़ीरनि खे हिन रब जे वज़ीरनि खे जानी वो जग में हमेशा जीरा ही जीरा जीरा ही जीरा ही रहता है जीरा आज भी किसी में तो 500 साल को भी दो तभी भी जीरा होगा जो जो एक कमाई करे हुए हैं सभी जो भलो करे हुए हैं सभी साथ निवृत्त साथ प्यार साथ सिक्त साथ मिल हुए हैं सभी जो भलो करे हुए हैं जाने बजग में जीरा
ऊंचो जंहिंमें तत विछाए जंहिं लालण शोभा पाए सुहिणी लालण जी दरबार सभई चओ अरे भाई सुहिणी लॻेव थी हिन छा सुहिणी आहे साईं रूप सुहिणी लालण जी दरबार भाई जेके सुठी लॻे सुहिणी लॻे उहो चई सघंदो आहे छा चई सघंदो आहे सुहिणी लालण जी दरबार सुहिणो लालण जो मंदर ठाहे ऊंचो जंहिंमें तत विछाए जंहिंखे लालण शोभा पाए सुहिणी लालण जी दरबार सुहिणी लालण जी दरबार सुहिणी लालण जी दरबार सुहिणी लालण जी सुहिणो माईअ जो मंदर ठाहे
भलो से पाए कोई भलो से थी हो जे तो सभा के दो आयो लाल सभई चो झूलेलाल मेहरबानी करे हर कोई पंहिंजो मथो ढके करे साईं ध्यान के दो मुझे ज्योति लाल ता सभिनी जी आसियूं मुरादियूं भलो पास के दो अरे आयो लाल सभई चो झूलेलाल लाल जा जाती चो झूलेलाल अचो त ये जेके क्षण मिलियो आहे इहो बि साईं खे समर्पण कयूं त चो त मिली करे पंज वारी ओम जा जाप था कयूं अचो त पंज वारी ओम जो जाप अखियूं बंदि करे करे पंहिंजे ईष्ट देव खे ध्यान में धरे करे इहो 40 ॾींहं आहिनि हिन में पूजा जल्दी सफल थींदी अथव हिन करे सभु सिंधी जेका आहिनि संपन्न आहिनि ख़ुशि आहिनि शाहूकार आहिनि छोकी ये 40 ॾींहं जी पूजा जेकी आहे उन ते सॼे साल कम ईंदी आहे ऐं हर सिंधी मुंहिंजे ख्याल सां 40 ॾींहं जी सेवा में पंहिंजे पंहिंजे मंदरनि में पंहिंजे घरनि में मंदर दुकाननि ते जहिड़े हिसाब सां जंहिंजो बि आहे उहो साईं खे समर्पण हूंदा आहिनि हिन 40 ॾींहंनि में ख़ासि अचो इहो बि जेको क्षण मिलियो आहे हिनखे बि समर्पण कयूं त इहो कुझु न कुझु इहो बोनस ई मिलंदो प्लस ई थींदो पंज वारी ओम जो जाप पंहिंजे ईष्ट देव खे पंहिंजे ध्यानु करे करे साईं जो ध्यानु ॾींदासीं आयो लाल सभई चओ सभई चओ सभई ओ जॾहिं भी मौको मिले तो इहो कम करे वठंदा कयो जिथे भी दिल करे अखियूं बंद करे साईं खे ध्यान करे पंज वारी ओम जो जाप करे वठो त समझो अधु ॾींहं जी थकावट लही वेंदव आजमाए ॾिसो कोई अहिड़ी ॻाल्हि न आहे हिकु ॾींहुं ॿ ॾींहं तव्हांखे सुठो लॻे तव्हांखे चालू रखिजो आयो ना सभई चओ अचो त मिली करे पलो साईं पाए रहा मुझे ज्योति वारो लाल तव्हां सभिनी जी आसियूं मुरादियूं पलो पास के दो आयो ना सभई चओ झूले आयो लाल सभई चो झूलेलाल हाणे पलव जे पायला होते जा खाविंद खाले न कजे तवाजा सुमन भरिया लाल भरिया आई हाणे असां आयो यार ओलाल व्यापारी हरी नाम जा तेजा सला जम सावा अज तिन जे ताले सा
केर करे दावा भी कयो लावा हो असांजो साहिब जी सवरियो मदो आत्मवार वर लाल वते मत विकाणस वे हो सब जाए पंजा जज सुमर सबे मंगल ने मेरा जगे मुझे लाल के अची मन ते बैर पई और तो बाजू करे मुझो आडड़ोई निस्बत वे साहन जो लाल मदियो तमे नाही हारो रात थान में संगत के खुलो दर्शन बिनाई चंचल शुगिन जी अज सो गया तसुआए पानी देखो अजय दर पे होते जालका गमगो आर सवे नग रख नग जादड़ी माता सत्यू मज सुआ राजा रखे राजपो सजा दुख कटे मुनिया हाणे मुझा मुल्क निजाम सुआ ओ मोके अदम तवा जो आसरो माधव तवाजो आसरो मुखे नकी बल वियो हे नगनी पाणी संगत जो साईं मुझा लालण पालण तो ही त कयो जीवन थियो हो गुरु नानक शाह हनुमानिय थे अजब तो अजायब तो अजब तो अजायब तो अजब तो जीवन आए लख रावत लख जावत लख करोड़ है स्वाली ओ मुझा झूलेलाल साईं शल बेड़ा सवनी जा बने सालाई तुझी दरबार में तुझा जाती पेंजो पेंजो पलो जले बीठा है तू जानी जान हाराई सवनी जा कमरास कजे पलव पास कजे मुजलाल साईं जेके सुहा गुरुदेव देखे सुहन जय जेके सिद्ध गुरुदेव देखे सिद्ध जय जेके सेहत गुरुदेव देखे सेहत जय जवानी बरकरार रख जाए रोजगार में बधारो कजे बिछड़ल मुंह मिलाए जाए ड्रप दूर के जाए दुश्मन दफा के जाए मुझा यार सच्चा यार मिलाए जाए पंहिंजी हलंदी हलाए जाए कंहिंजी मोहताजी न ॾेखार जाए पंहिंजे चरणनि जी भक्ति ॾिजे ऐं घर घर में शांति वसाए जाए जो जो तुझे गंज में कमी ना है काए जो जो तुझे गंज में कमी ना है काए तुझो दर सखा जो भुलल आसनाई कर शाह प्यादा कर शाह प्यादा दे प्यादन के शाही जेड़ी आस जे मन में मुझा जोतिन वारा लाल तेरी तो पूजाई अय लाल सबई जो झूले हे मुझा जोतिन वारा मुझा मारने वाला यार मुझा चालीह वारा अजे ताजे 40 साल या 24 ॾींहं भी सुख सां संपूर्ण ध्यान दाता अॻिते बि दातार मुंहिंजा ज्योतिन वारा लाल बचन जे मथां महिर करे शेवादान खे शेवा बख़्शो दाता मुंहिंजा 40 वारा यार मुंहिंजा 12 वारा दाता निर्धन को धन दे खावन निपटण को पुतला दे दाता कुआरा तू मंगाए मंगलन के मोर बंधाए दाता जिन्हीं के ॾिना ते उन्हनि खे बख़्श दातार जिन्हीं के ना ॾिना त ॾेई करे सिक लाए हे मुझा 40 वारा यार मुझा 12 वारा घोट देख का संगत के मिठड़ी मिठड़ी मोट जेके आया तुझे तड़े जेके आया तुझे तड़े बाबल झोली
दीना बंधु दीना नाथ मेरी डोरी प्रभु तेरे हाथ सर्व जीवों की राखो लाल। ये गरीब लेवान मुझा 40 वाला यार मुझा परने वाला दाता जी 4 मेरे सुख जानी है जो गुजारा तई ये 4 में रात जब सुख सा गुजार जाए पेजी हल्दी अदाए जे जो नाम दान बदले के जी मौत जी नाड़ी खा के झूलेलाल पेजी हल्दी अनाए जे दान विजय की शोरी कौन दर ते पलो जली बीट डान दाता जेकी भी जे मन में आशो आशो होताई जे की काली की न मोटाए जे झोलू समझो साई कजे अंगण आबाद जे झूलेलाल पलो सभी जा पास कजे दाता सबरी जे घरन में सुख शांति समृद्धि कयो कमाई धंधे में बरकत बख्शो दाता आप रूप बची करे सहायक थी दो दाता इया मेला खुदा बीट वाजा कबला आई सूरत सबनी जो सरो का भला देश का भला विश्व का भला जोड़ा मेरा तुरैदान कजे सारी संगत जो कल्याण उडे रागा जी की सारी संगत राजी असांजी वेन तड़ियो वरना जा दुकड़ा एक लजे कमेला हथ दा तवाजा भागन भरिया ओ बाबल खटिए मोरिए घर सलामत वेल सादगी वेनते सारी संगत दे वेनते बाबा ही तुझा जेरा धर्म काने दादला मैं को दिखाड़े न सके आज पाड़े टुकड़े करो लाल भीतर बोल न पटे अके भी तवाजी 100,000 लाख करोड़ सजी उम्र भलायो ओ बाबा ने की बे खटे भाई भले भले आबला बे बाबा मौज भाई का फेर भरे हस्ती मारे खाक विच डाले बाबा के विलियों पर छत्र धरे बातियां 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 ओ बाबा बिन जोरण कम घेर करे जो आवे सत्संग पे बाबा ताको कर जो लक्ष्मी बाबा ताको प्राप्त हो सुंदर सहजे ब्रह्मंडे बाबा विघ्न लागे को सब कुछ मांगो मेरे पियरो 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 ओ बाबा क्या कहिए जिए सुना हरगशमाना मेहरबा 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 मुझा चाली वाला सायो से दवा दिया गरज कर बोलो मरलाल की बुढ़ा चुका बख्शण वाले बाबा तुम्हारी सदाई आयो लाल जो झूले लाल जा झाटी जो झूले झूले तेरा झंडा बाबा झूले तेरा झंडा धर्म के जय हो अधर्म का काशो प्राणियों में सद्भावना विश्व का कल्याण हो ब्राह्मण की जय हो सत्य सनातन धर्म की जय हो हरे हरे महादेव शंभु साधु बोलो सनाई प्रेम से बोले लक्ष्मी नारायण भगवान की जय और मुकुटवंशी वाले की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम राधे श्याम आयल सजी संगत के 12 साहब जो 40 साहब जो लख लख करोड़ करोड़ वाधायूं जोत साहब गुरु दरबार आजादपुर में उते 8 तारीख जो प्रोग्राम आ उते हली करे आनंद वठंदासीं सजी संगत के निमाणे वेंती जोत साहब सां गॾु साण हणो उते आनंद वठो उन खां पोइ जोत साहब